अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे मोरो खां आबिद हुसैन अबड़ो जी रिपोर्ट। लाइव स्टॉक ऐं वेटरनरी डॉक्टरनि जी टीम पारां तालके मोरो जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि में जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टुका ऐं बीमार जानवरनि जो इलाज ऐं दवाऊं न ॾिनियूं वयूं। तफ़सील मूजिबि तालका मोरो में सर्दीअ जे मौसम शुरू थियण ऐं थधि में वाध अचण खां पोइ चौपाई माल में इम्कानी बीमारियुनि खां अॻुवाट मुफ़्त वैक्सीन, बीमार ढोरनि जो इलाज ऐं मुफ़्त दवाऊं ॾियण लाइ तालका वेटरनरी ऑफिसर डॉक्टरनि मोरो जे नंढनि वॾनि ॻोठनि में चौपाई माल जे इलाज जूं मुफ़्त कैंपूं क़ाइमु न कयूं। चौपाई माल जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि गोगी मुहाड़ो ऐं बकरियुनि जी बीमारी PPR, दस्त ऐं मुहाड़े जी बीमारीअ खां बचाव लाइ मुफ़्त टुका न लॻाया विया। चौपाई माल जे अंदरूनी ऐं ॿाहिरी कीड़नि खां बचाव लाइ दवाऊं पिणु न मिलियूं। मुख़्तलिफ़ ॻोठनि में किथे बि वेटरनरी वैक्सीन कैंपूं न लॻायूं वयूं। तालके जे मालवतन हिदायतुल्लाह लांघा, हादी बख्श मक्की, सोज़ ज़रदारी, राणू ओड ऐं ॿियनि भाॻियुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में थधि में वाध अचण करे चौपाई माल में बीमारियुनि जो इम्कान घणो हूंदो आहे। सवी ढोर बीमारियुनि जे वर चढ़ी विया आहिनि। वेटरनरी डॉक्टर राब्तो करण लाइ तयार ई न आहिनि। असां लाइव स्टॉक जे मिनिस्टर समेत आला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त नोटिस वरितो वञे। तालका मोरो अंदरि चौपाई माल जे वैक्सीन कराए असांखे मुआशी बदालीअ खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो रस्तो अख़्तियार कयो वेंदो। ख़बरुनि जी दुनिया।